जे बच्चनि खे पढ़ाइण जे लाइ मुफ़्त में क़ुरान कोन पढ़ाए, पैसा भरे शहर उमाणे ॿारनि खे अंग्रेज़ी पढ़ाए पियो, स्कूलनि ऐं कॉलेजनि में पढ़ाए पियो, वॾियूं ॻरियूं ॻरियूं फीसूं भरे पियो, महांगा कपिड़ा वठी पियो ॾे हुननि खे। क़ुरान मजीद जे तालिब जे लाइ के ड्रेसियूं ऐं कपिड़ा कोन वठणा पवंदा, हुननि जे लाइ के फीसूं भरणियूं कोन पवंदियूं, को गॾो किताबनि जो कोन वठिबो आहे, न थेलो वठी ॾिबो आहे हुनखे, हुनखे छड़ो मदरसे छॾे अचिबो आहे। हीउ क़ुरान मजीद बि मदरसे वारा पाण ॾींदा अथसि। हुनजे मानीअ खाधे पीते रहाइश जो बंदोबस्तु अल्लाह ताला हिन क़ुरान जे सदके करे छॾियो आहे। इते ई मुस्लमान ज़रो अकुल जो धारे न त जंहिं दुनिया जे तालीम जे लाइ तूं दुनिया खां उनजे पोयों वियो आहे, उते तोखे मानी जो बंदोबस्तु करणो पए, कपिड़े जो बंदोबस्तु करणो पवे, मास्तर पढ़ाइण वारनि खे तोखे फीसूं ऐं पघारियूं ॾियणियूं पवनि, स्कूल जो किरायो तोखे ॾियणो पवे, सभु ख़र्च तोखे करणा था पवनि। छाजे करे सुभाणे दुनिया जेके हींअर वात फाड़े वेठा आहिनि हेॾो उठ जेॾो, इहे सुभाणे तोखे दुनिया ॾींदा। ख़ुदा जा बाना जिथे तुंहिंजे बचे जे लाइ अॻुवाट रहाइश जो इंतज़ाम आहे, खाधे पीते जो इंतज़ाम आहे, तइलीम जो इंतज़ाम आहे, हुनजे तरबियत जो इंतज़ाम आहे, हुनखे अख़लाक सेखारण जो इंतज़ाम आहे, अबे अमा सां भले हलण जे तइलीम जो इंतज़ाम अथसि। इन सॼी तइलीम वारे प्रोग्राम खे छॾे तूं पंहिंजे बचे खे अहिड़ी जाइ ते थो छॾे जिथे हो हेॾो वात फाड़े वेठा आहिनि त पैसा आण पैसा आण। हितां तोखे किथां माश मिलंदो? माश मिलंदी त अलाह जे क़ुरान मां मिलंदी।